अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों एलियसन अब्बासी जेकर मुझे चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा, जेकर मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा, कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ख्वाब नगर, साईं मोहब्बत हयाती रमज़ो। मुसनिफ़ महमूद मुगिल, छपींदड़ अमरता पब्लिकेशन, अमरता छापघर हैदराबाद सिंध, छपराईंदड़ ढोल फ़कीर फाउंडेशन सिंध, छापो पहिरियों जून 2021 ईस्वी। कलर ब्लाइंड साईं। एक थधो साह भरींदे चयाऊं, माण्हूअ जो मुख त ब्लैक एंड वाइट हूंदो अथव बचा, सॼो रंग त मथस चढ़ियल जज़्बे जो हूंदो आहे। जंहिं जज़्बे जी उथल थी उन रंग जो माण्हू बणिजी वेंदो अथव। कावड़ में ॻाढ़ो, साड़ में कारो, मुहबत में नीरो ऐं नफ़रत में नासी। मुहबत आसमानी सिफ़त आहे, उन करे ॼणो नीर चढ़ी वेंदो आहे चहिरे ते, ऐं नफ़रत छाकाणि त अंदर में ख़िज़ाऊं आणे थी, तंहिं करे चहिरा नासी थी वेंदा आहिनि। सभु माठ हुआ। संदन बयान जारी हो। अखियुनि ते जंहिं शीशे जी ऐनक चढ़ियल हूंदी आहे न बाबल, मंज़र उन रंग जा थी वेंदा आहिनि। ॿाहिरि ततल उस हुजे, माॻई निटण कमु लॻो पियो हुजे, आसमानी शीशो पहिरियों त आसमानी जे साओ त साओ, मतिलबु लॻंदी थधाण हूंदी त कोन, पर बहरहाल नज़र त ईअं ई ईंदो आहे। त पोइ साईं उहो दोखो न थियो। कंहिं कुंड मां आवाज़ु आयो, साईं जे मुंहं ते मुर्क ऐं अखियुनि में अजीब जोत अची वई। हयाती पाण दोखो न आहे छा राणा बाबा? जे दोखो न आहे त आख़िर में दोखेबाज़ी छो थी करे? वफ़ा त संदसि सरश्त में ई न आहे, पोइ एॾो वॾो दोखो साण खणी हलूं था। बाक़ी अखियुनि ते चढ़ियल रंग जो अफ़सोस कजे, जेको हथ वस में आहे त जंहिं महिल बि दिलि चवे अखियुनि तां हटाए छॾिजे। जॾहिं हीअं हुरे त पंहिंजी दॿे मां कढी ऐनक अखियुनि ते चाढ़े छॾिजे। उन दॿी जी कहाणी वरी अजीब अथव। अखियुनि खे जे रंगनि जी हेर थी वञे त उन मज़े माणण लाइ उहो दॿो ज़रूरु हूंदो आहे। शीशो टुटो, ॼणो रंग छुटो, जेसीं नऊं ठहे। तंहिं करे अवां ॾिठो हूंदो त मोबाइल जे कवर जियां माण्हू चश्मे जो कवर बि साण रखंदा आहिनि। सफ़र हज़र में उहो गॾु गॾु हूंदो आहे। अॻे ऐनक कवर में बंदि थियल ऐं कपिड़े जो रुमाल साण खणबो, हाणे रुमाल जी जाइ टिशूअ त वरिती आहे, ऐनक जो कवर अञा उन लाइक़ु कोन थियो आहे जेको हर हर पियो उछलाइजे। ॻाल्हि रंगनि जी हली हुई। होली आई हुई। यूनिवर्सिटियुनि जे शागिर्दनि जा कपिड़ा, हथ ऐं चहिरा रंगीन हुआ, ॻाढ़ो, आसमानी ऐं किथे किथे साओ गुलाल मुतहरिक नज़र आयो पिए। किथे किथे भितियुनि खे चुंबड़ी उहो जामिद थी वियो हो। तहिवारनि खां सवाइ बि उहो सिलसिलो हाणे रस्म जहिड़ो थी वियो आहे। घणो करे सेमेस्टर जी अलविदाई ॾींहंनि ते ऐं माॻई ख़तमु कंदड़ यानी फाइनल बैच जे मोकिलाइण वारे ॾींहं ते उहा रंगनि जी विखेर घणनि में पइजी वई आहे। के लिकंदा वतंदा आहिनि ऐं केतिरा ई हथनि में रंग खयो ॻोल्हा जे जहान में हूंदा आहिनि। माण्हू असल में पंहिंजो रंग छॾणु थो घुरे बाबला। साईं कटोरीअ मां पाणीअ जो वॾो ढुक भरियो ऐं ॻाल्हि जारी रखी। माण्हू त बेरंग हूंदो आहे, संदसि किरत संदसि रंग हूंदी आहे। जंहिं हुनर में हुजे तंहिं हुनर जी लाट खे, जोत खे अमर करणु घुरंदो आहे। पंहिंजी ज़ात जो ॾीओ ॿारे पंहिंजे पाण खे ॻोल्हींदो आहे। पंहिंजो पाण जे लभी वञेसि त ॿियनि खे बि ॾेखारे सघंदो न, ऐं पंहिंजी ॻोल्हा वरी तफ़ावत सां मिले थी। उन लाइ रंग जो मुख़्तलिफ़ हुजणु ज़रूरी आहे। ॾिसो, साॻियो रंग साॻिए में मदग़म ई थींदो न, उहो मुख़ालिफ़ रंग हूंदो, कंट्रास्ट, जेको निकिरी निर्वार थींदो। तॾहिं त ख़बर पवंदी हिन दुनिया में जंहिं बि शोबे में जेकी बि अमर थिया तन पंहिंजो कंट्रास्ट, पंहिंजो तफ़ावत पहिरीं ॻोल्हे वरितो बाबा, पोइ उनखे ॿियनि जे रंगनि जे जहान में खणी आया। संदन फ़र्क़ु वाज़िह थियो त हिननि जे रंग खे दुनिया बि सम्झणु शुरू कयो। ऐं कलर ब्लाइंड सर, उहे कहिड़े खाते में ईंदा? सवाल दराज़ थियो। साईं सभिनी ते निगाह विधी ऐं पंहिंजो मरकूज़ सवाल कंदड़ खे करे छॾियऊं। इंसान जी फितरत हूंदी आहे बचा त सभ खां पहिरीं नुक्स ॻोल्हींदो आहे। चङाईअ ते निगाह घटि वेंदी आहे, ग़लती अॻु में झलींदो आहे, माफ़ पोइ कंदो आहे। ईअं त थींदो न साईं? कंहिं ॻाल्हि कटण जी ज़रूरत कई, जे ग़लती न कबी त माफ़ी छाजी मिलंदी? न त छा माफ़ीअ जा दरवाज़ा हूअं ई बंदि हूंदा आहिनि? बुक हाणे साईंअ जो लहजो मटिजी वियो।
छा माफ़ करण लाइ ई अव्हां ग़लतियूं ॻोल्हींदा आहियो? छा दरगुज़र नाले जहान में को लफ़्ज़ ई कोन्हे? छा जेके असांजे वेझो हूंदा आहिनि उहे ग़लतियुनि खां पाक हूंदा आहिनि ऐं उन्हनि लाइ सभु कुझु आइस्क्रीम सोडा हूंदो आहे? जे भला दर बंदि हुजे त खड़काइणो पवंदो न, ऐं जे न खुले त पोइ छा थींदो? हा, उहो सभु ईअं बि थिए थो, पर हिकु ॻाल्हि यादि रख, जेको बख़्शिश इनायत कंदो आहे उहो ग़लतियूं न ॻोल्हींदो आहे। जो ग़लतियूं ॻोल्हण ते वेहे त केरु बख़्शिजी सघंदो? सभु माठि थी विया हुआ। संदन लहजे में जलाल अची वियो हो। मिठड़ो रब जल शानहू अव्हां जे ग़लतियुनि खे ॻोल्हे थो छा? ऐं छा उन्हनि जे हिसाब किताब में माफ़ीअ जे पलड़े खे ॻरो नथो रखे? जे माफ़ीअ जो पलड़ो ॻरो न हुजे त केरु बख़्श थींदो छा? उहो नाहे सम्झायो वियो त पंहिंजे कारनामनि ते, पंहिंजनि भलायुनि ते, नेकियुनि ते पाण न पढ़ायो। माफ़ी वरी बि संदसि अताई थींदी। हा, उन जो मतिलबु उहो हरगिज़ न आहे त माण्हू नेकी न करे ऐं बसि माफ़ीअ जी उमेद ते दड़ा हणंदो अचे। सभु माठि थी विया हुआ। ज़िक्र केॾांहुं खां थींदो केॾांहुं हलियो वियो हो। हिननि तेज़ीअ सां कटोरो ख़ाली कयो। पाणीअ में वेठल पासे में वेठल मोहम्मद जुमन उहो हिकदमि भरे वरितो। संदन कंधु झुकी वियो। कुझु घड़ियुनि जे माठ खां पोइ संदन आवाज़ बुलंद थियो, असीं हर शइ जो उबतो रुख अलाए छो पहिरीं ॾिसणु घुरंदा आहियूं अबा। शायदि असांखे सुबतो रुख नाहे वणंदो, या वरी असांखे उहो हर हर पियो नज़र ईंदो आहे, तंहिं करे असांजी उन ते अखी न पवंदी आहे, ॿुॾंदी आहे। ज़ाइके में तिखाण खे ॻोल्हींदा आहियूं ऐं सूंहं में नुक्स खे। हाणे तिखाण बि ॿिन्ही क़िस्मनि जी हूंदी आहे। जे फिको आहे त केतिरो फिको, ऐं जे खारो आहे त मंझंदि केतिरी खाराइण आहे। असीं उते उहो विसारे वेहंदा आहियूं त खाधो त आहे, भले फिको या खारो, भला जे हुजे ई न त उते कलर ब्लाइंड जी ॻाल्हि कंदा आहियूं, जंहिंमें को हिकु बुनियादी रंग नज़र न ईंदो आहे। हाणे साॻियो मिसाल वरजायूं था, उहो छो था विसारियूं त शुक्र आहे नज़र त आहे न। पोइ जे हिकु रंग जी खोटी आहे त बि मालिक जी मर्ज़ी आहे, पर ॾिसण में त अचे थो न। भला जे उहो बि न अचे त, जे नज़र ई न हुजे त? ॻाल्हि कंदे अलाए छो हिननि जो मुख मलूल थी वियो। कंधु झुकाईंदे चयाऊं, सच त उहो अथव त असां मां घणा ई कलर ब्लाइंड माण्हुनि जी अथव, जेके जज़्बनि जो रंग ॾिसी कोन सघंदा आहिनि। माण्हूअ जे मुख ते आयल रंग जी खेनि परूड़ न पइजी सघंदी आहे। असीं इज़त खे ख़ुशामद ऐं ख़ुशामद खे इज़त सम्झंदा आहियूं, छाकाणि त असांखे रंग जी साञा न पवंदी आहे। जे मोहबत हिकिड़ो रंग आहे शहज़ादा, त अलाए छो दुनिया जी नफ़्सा नफ़्सीअ में असां उन रंग खां अणॼाण थींदा था वञूं। मोहबत जा कलर ब्लाइंड आहियूं असीं। हूअं उहो नुक्स ॼाई ॼम खां हूंदो आहे, पर असीं हयातीअ जे अलाए केतिरनि वाहो सालनि खां पोइ उन मर्ज़ जो शिकार थींदा आहियूं। कलर ब्लाइंड ॿार जी ख़बर ॾाढी देरि सां पवंदी आहे, पर कलर ब्लाइंड वरी ॼमार वारे जी ख़बर त सॼी उमिरि पइजी न सघंदी आहे। तॾहिं त असांजा चहिरा बेरोनक थी वेंदा आहिनि। उहे ॻाढ़ा कारा ऐं नासी त थींदा आहिनि, आसमानी थी न सघंदा आहिनि। ऐं शायदि उन करे ई आसमानी तॾहिं थींदा आहिनि जॾहिं ज़िंदगी रुख़सत थी वेंदी आहे। छपियल आचर 20 मार्च 2011 ईस्वी।